जीअं त असां इंसान खे हुकुम आहे इन करे पैदा कयूं त अलाह असांजी इबादत करियूं। अहले सुन्नत या रसूल चवण वारनि जा 4 सिलसिला आहिनि। हर हिकु सिलसिले जो पंहिंजो पंहिंजो ज़िक्र आहे। सिलसिलो सोरवर्दिया गौसल आलमीन जो ज़िक्र मुरीदनि खे जेको ॾिनल आहे उहे आहिनि 6 तस्मीयूं हर निमाज़ खां बाद में 11 दफ़ा पढ़णियूं आहिनि। 11 दफ़ा 6 तस्मीयूं पेश पढ़णियूं आहिनि। उन खां बाद में राति जे हुकुम ते सलात तुंजीना जो बि हुकुम मिलियल आहे। जेतिरी सलात पढ़ी सघो आहे पढ़े। ज़िक्र 6 तस्मीयूं पेश ख़िदमत आहिनि। अल्लाह जो नालो तीअं मूं वॾो आसरो ख़ालिक तुंहिंजी कांध जो परो पांध न को। ख़ालिक तुंहिंजी कांध जो परो पांध न को। नालो रब संदो रहियो आहे रूह में। ला इलाहा इल्लल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह। जेके मज जहान से तारी तगन तुझे लुत्फ जी लतीफ़ चे तो वट कमी कान अदले आन छुटा फेरो कज फज़ल जो। इल्लल्लाह 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 इल्लल्लाह। खुद नसर दा कर पचार प्रिय जी बेहामी बेदा पोइ घणा खण दे हथड़ा। अल्लाह 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 अल्लाह। कॾहिं मढ़ मुक़ाम में कॾहिं गाढ़ो घोट भिट जो घोट लतीफ़ जे वारी संदो घोट अॾे अॾबो केतिरो। लिल्लाह 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 लिल्लाह
लिल्लाह लिल्लाह लिल्लाह छाके वञी छो छाको वञी छो बेली थिए ॿियनि जो वट कंजक करीम जी जग जो वाली जो सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क़ अल्लाह सी लहू 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 पाए पांदुगिची में अंगण जे अचनि ओगण एब कचोयूं ढकण थी ढकजन पोतोड़े लख हुजन ओ तबे माफियूं ॾिजन में दरा अल्लाह जल शानहू अहू 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 अल्लाह जल शानहू या अल्लाह आलम इस्लाम जो ख़ैर फरमाए पूरी दुनिया जे मुसलमान जो ख़ैर फरमाए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो ख़ैर जेॾो तुंहिंजो नाम बाज बि उॾे मंगा रेत मेरी थूणी तूं छपर तूं छांव गुजारो कहाँ तोखे मालूम सबका या अल्लाह राम कर राम कर राम कर बाज कर बाज कर बाज कर बाज कर सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मोहम्मद व अला आलिहि ला इलाहा इल्लल्लाह हज़रत पीर मोहम्मद बहो सखी पीर मोहम्मद बहो हक दे मदद पीर मोहम्मद बहो